अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियों हलंदासीं हेडलाइंस जी तरफ़। हुकूमत नेशनल एनर्जी सेविंग प्रोग्राम जो ऐलान करे छॾियो। शादी हाल रात 10 वॻे ऐं बाज़ारूं रात 8 वॻे बंदि करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त उन फ़ैसिले सां 8 खां 9,000 मेगावाट बिजलीअ जी बचत थींदी ऐं 62 अरब रुपयनि जी बचत थींदी। करप्शन में सिंध सीड कॉर्पोरेशन सभिनी खे पोइते छॾे ॾिनो। ऑडिटर जनरल सिंध सीड कॉर्पोरेशन में थियल करोड़े रुपयनि जे घपलनि बाबति रिपोर्ट सिंध असेंबली में पेश करे छॾी। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में सिंध यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि ते दहशतगर्दीअ जा केस दाख़िल करण वारे मामले जी ॿुधणी। पुलिस खे 2 हफ़्तनि दौरान जांच मुकमल करे तफ़सीली रिपोर्ट फ़राहम करण जो हुकुम। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻूणे MNA मरहूम आमिर लियाकत जी वीडियो वायरल करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार संदसि अॻूणी ऐं टी ज़ाल दानिया शाह जी ज़मानत बाबति फ़ैसिलो न थी सघियो। अदालत ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 22 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।